शाहरुख खान जी नई फिल्म जवान बॉक्स ऑफिस ते केतिरा ई रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। जवान फिल्म बॉलीवुड जी 500 करोड़ रुपया कमाइण वारी तेज़ तरीन फिल्म साबित थी आहे ऐं फिल्म हिक हफ़्ते में 600 करोड़ खां मथे कमाई करे वरिती आहे। फिल्म जी कहानी त तव्हांखे ॾिसण खां पोइ ख़बर पवंदी, पर जिते फिल्मी दुनिया जा केतिरा ई मदाह उनखे स्पेनिश ड्रामे मनी हाइस्ट ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ फिल्मुनि जी कॉपी करण सां जोड़े रहिया आहिनि, उते ई भारतीय हुक्मरान पार्टी बीजेपी उनखे पंहिंजी हिमायत ऐं कांग्रेस जी मुखालिफ़ फिल्म करार ॾिनो आहे। फिल्म जी शुरूआत में शाहरुख खान खे हिक अस्करी मिशन ते मोकिलियो वेंदो आहे, जिते खेसि ॿियनि जी ग़लतियुनि जे करे दुश्मननि सां मुक़ाबिलो करण में ॾुखियाईनि सां मुंहुं ॾिसणो पइजी वञे थो। मिशन तां वापसी खां पोइ शाहरुख खान अहिड़ी ग़लतियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो आहे जंहिंजे करे संदसि ज़िंदगीअ ते वॾो असर पवे थो। शाहरुख खान कहिड़ी मिशन ते निकिरे थो, कहिड़ी ॻाल्हि संदसि मिशन में ॾुखियाईनि जो सबबु बणिजे थी, संदसि ज़िंदगीअ ते कहिड़ा असर आहिनि ऐं इहा ग़लती कंहिंजी हूंदी आहे, इहो सभु समझण लाइ त तव्हांखे जवान फिल्म ॾिसणी पवंदी। असां हिते अव्हांखे रुॻो एतिरो ॿुधाईंदासीं त हिंदुस्तान जी हुक्मरान पार्टी बीजेपी जवान फिल्म जो हवालो ॾींदे कांग्रेस खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो आहे। बीजेपी जे वफ़ाक़ी तर्जुमान गौरव भाटिया फिल्म जो पोस्टर शेयर कंदे लिखियो आहे त जवान फिल्म ज़रिए 2004 खां 2014 ताईं जे कांग्रेस जी बदउनवानियुनि ऐं ख़राब पॉलिसियुनि खे वाउखो करण ते शाहरुख खान जा थोरा मञणु घुरिजनि। हुन दावा कई आहे त हिन फिल्म भारतीय नाज़रीन खे कांग्रेस क़यादत हेठि इत्तेहादी हुकूमत जी गुज़िरियल सियासी किरदार जी यादि ॾियारी आहे। इन सां गॾु हिन बीजेपी जी हुकूमत जी ईमानदारीअ जो पिणु लिखियो आहे। अहिड़ी दावा खां पोइ ज़ाहिरी तौर ते त ईअं थो लॻे त बीजेपी फिल्म में ॾेखारियल शुरूआती ग़लतीअ जो मलबो कांग्रेस ते मढ़े छॾियो आहे। बीजेपी जवान फिल्म खे वधीक कहिड़ीअ रीति कांग्रेस जे ख़िलाफ़ ऐं पंहिंजी हिमायत में समझे थी, इहा त खेसि ई ख़बर हूंदी, पर इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते हैरान कंदड़ ज़रूर आहे त बीजेपी अॻवान शाहरुख खान खे पंहिंजो हिमायती मञींदे संदसि थोरा मञिया आहिनि।